नाज़रीन अवां ख़बर शेयर कंदासीं। टंडोवाला यार मां रिपोर्ट करे रहियो आहे गुलाम अली खासकेली। टंडोवाला यार जे ॻोठ हाजी मादन मीरजत जी रहवासियुनि इलाइक़े जे 62 माण्हुनि जे ज़ुल्मनि खां तंग थी मासूम नींगरनि सां गॾु इंसाफ़ लाइ टंडोवाला यार प्रेस क्लब पहुची वई। उन मौक़े ते मुस्मात हज़ूरा ज़ाल मोहम्मद याकूब मीरजत मीडिया आॾो दाहींदे चयो त असां ॻोठ हाजी मादन मीरजत जा क़दीमी रहवासी आहियूं। ॻोठ जा कुछ 62 माण्हू असांखे लॾाइण लाइ मुख़्तलिफ़ हरबा इस्तेमाल करे रहिया आहिनि ऐं तंग करे रहिया आहिनि, जेके असांजी मासूम न्याणियुनि सां नाज़ेबा हरकतूं कनि था ऐं साॻियनि माण्हू गुज़िरियल राति जो असांजे घर आया ऐं मुंहिंजे पुट खे अगवा करण जी कोशिश पिणु कई। हिन चयो त मूं बार बार उमर सांद थाणे ते दाहियो आहे पर पुलिस असांजी हिकु बि नथी ॿुधे। आउं ग़रीब आहियां, कंहिंखे वञी दाहियां। 62 एहतजाज करण जी सूरत में मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिन वधीक चयो त 62 जेके ॾोहारी क़िस्म जे माण्हुनि ज़रिए हिरासा कनि था, तमामु घणी परेशान थी हिते पहुती आहियां। 62 माण्हुनि मां माली ऐं जानी नुक़सान जो ख़तरो आहे, जान बचाए वञे। हिन IG सिंध DIG हैदराबाद SSP टंडोवाला यार ऐं ॿियनि वसवारनि खां घुर कई त असांखे तंग कंदड़ 62 माण्हुनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे असांखे तहफ़्फ़ुज़